गावा गुण गावा गुण गावा दिन रात गुण गावा जी गुण गावा। बोल गुरु नानक देव की जय। सद्गुरुदेव भगवान की जय। राधावर कृष्ण चंद्र की जय। ओम ओम। जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे। वृंदावन बिहारी लाल की जय। सुंदर भगवान की जय। जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। सतगुरु बाबा साधु राम साहिब, बाबा धनु राम साहिब, बाबा राम प्रसाद साहिब, बाबा हरि शरण राम साहिब, बाबा नारायण दास साहिब, बाबा आनंद राम साहिब, बाबा भगत राम साहिब की जय। ओम सर्व श्री गणेश गीता गंगा गौ गायत्री गुरुदेव ग्यारस गोविंद की जय। विघ्नेश्वर भगवान श्री गणेश जी महाराज की जय। श्री सरस्वती मैया की जय। जगदम्बे मैया की जय। गौरी शंकर भगवान की जय। श्री सीताराम लक्ष्मण भरत शत्रुघ्न श्री हनुमान जी महाराज की जय। श्री लक्ष्मी नारायण भगवान की जय। श्री गुरु नानक देव महाराज की जय। श्री गुरु ग्रंथ साहब महाराज की जय। श्री वेद व्यास भगवान की जय। श्रीमद् भागवत भगवान की जय। श्री कार्तिक महोत्सव की जय। ओम सर्व संत भक्त महात्मा पवित्र स्थानों सर्व तीर्थों माता पिता गुरुजन की जय। श्री तुलसी माता की जय। जय जय श्री राधे। नमः पार्वती पतये हर 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 हर। आयो लाल कयो झूले ओम श्री राधा श्री राधिका कृष्ण वल्लभा कृष्ण संयुता वृंदावनेश्वरी कृष्ण प्रिया मदन मोहिनी। ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः। ओम नाम संकीर्तनम यस्य सर्वपाप प्रणाशनम प्रणामो दुख शमन तम नमामि हरिं परम। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वते नमः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वते नमः। ओम ऐं ह्रीं श्री सरस्वते नमः। वंदो गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरि महामोहतम पुंज जासु वचन रवि कर निकर। जिसो चंदा गुवे सूरज चढ़े हजार इति चानन होंदियां गुर बिन घोर अंधार। भक्त भक्ति भगवंत गुर चतुर्नाम वपेक इनके पद वंदन किए नाशे विघ्न अनेक। हरि ओम। सर्वधर्मान परित्यज्य मामिकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। जय जय राधे श्याम
जय जय राधेश्याम 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 श्री राधा रासेश्वरी कृष्ण मंत्राधिदेवता सर्वाद्या रम्या रमा अशेष गोपी मंडल पूजता जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम वृंदाराध्या सर्ववंद्या वृंदावन विहारिणी गंधर्वा हे राधिका रम्या हे रुक्मणी जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम सत्या सत्य परा सत्य भामा गोपी श्री कृष्ण वल्लभा वृषभानुसुता परमेश्वरी मूल प्रकृति हे ईश्वरी जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय सीताराम 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 जय जय राधेश्याम 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 बोल जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम जय जय राधेश्याम बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल लाल की जय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ
वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय बोलो वृंदावन बिहारी बिहारी लाल लाल की जय सदगुरुदेव भगवान भगवान की जय श्री कार्तिक महोत्सव की की जय कहे कृष्ण सुन प्रिया हमारी, सुनो कथा यह अति सुखकारी। सुनत पाप दुख रहे न कोई, पठते मुकत प्रापत होई। हरे राम हे हरे हरे कृष्ण। श्याम सुंदर श्री कृष्णचंद महाराज चवंता ही सत्यभामा हाणे अॻिते कथा श्रवण कयो। जंहिंजी कथा ॿुधण सां ई पाप बाक़ी न बचंदा आहिनि। केवल श्रवण करण सां कथा जे अमृत पीअण सां ई पापनि जो नाश थी वेंदो आहे। राजा प्रथ पूछत भयो, कहु नारद सत भाए। कृष्णा वैणी तट विखे, गण ठांडे तह आए। कृष्णा वैणी सरता भई सुनावहो, किस विध उनकी उत्पत्ति सब कह जावहो। हरे राम। भगवान चवंता श्री कृष्ण वेणी, इन जी उत्पत्ति महिमा कीअं उत्पन्न थी। कृष्णा वेणी अचो हाणे उन जो तव्हां वर्णन ॿुधो। चओ जय श्री कृष्ण, उन जो महात्म छा आहे। दुई सरता का वर्णन अब कह दीजिए, उसी क्षेत्र की महिमा सकल सुनीजिए। उन जो वर्णन उतों जी महिमा कहिड़ो लाभ आहे, उहो ध्यानु ॾेई श्रवण कयो। नारद कहे पृथराज सुन, धन धन बुध तो है। लोकन के कल्याण हित, कहो कथा शुभ सोए। श्री नारद महाराज को जॾहिं इहो प्रश्न पृथु महाराज पुछियो त नारद महाराज उन्हनि जी प्रशंसा कई कि महाराज तव्हां लोक कल्याण जे लाइ असां खां इहो सवाल पुछियो आहे, जंहिंसां सॼे संसार जो भलो थींदो। चओ हरे राम। सतगुरु चवनि था ॾिसो हे असांजो भारत देश तो, जाते नदियूं बि पूजियूं वेंदियूं, गंगा यमुना सरस्वती देव देवी स्वरूप मञियो वेंदो आहे। ॿियनि एॾा देश आहिनि कंहिंखे पतो ई न आहे। उतां जी नदियूं बि हितां जी नदियुनि खां अलॻि आहिनि। हे नदियूं ॾिसो वैदिक आहिनि। जेके बि भगवान जी लीलाऊं सभु भारत देश में, जेके बि अवतार सभु भारत देश में, जेके बि वैदिक वॾा वॾा पवित्र स्थान आहिनि सभु भारत देश में। चओ हरे राम। इहा केॾी अद्भुत ॻाल्हि आहे, केॾी कृपा आहे। असां भारतवासी आहियूं, केॾी महान ॻाल्हि आहे इहा कि उन स्थान में प्रभु असांखे जीवन जनम ॾिनो आहे जाते पाण आया। उनखे त पतो बि न आहे कि हे जेकी नदियूं इहे देवियूं थी सघनि, हे वृक्ष आहिनि इन्हनि में बि जीवन थी थो सघे। चओ हरे राम। हरे राम। ही महान भारत देश आहे जाते वेदन जो ज्ञान आहे, अध्यात्म ज्ञान आहे, भक्ति आहे, धर्म आहे, दर्शन शास्त्र आहे, तॾहिं जानकारी आहे। ॿी दुनिया ॾिसो बिल्कुलु शून्य आहे, उन्हनि खे पतो ई न आहे। चओ हरे राम। हरे राम। ब्रह्मे यज्ञ रचाइयो, शैल गिरोवर माहे। शैल गिरिवर में हिकु बार ब्रह्मा जी महान यज्ञ उत्सव कयो। विष्णु रुद्र आदिक तहां
आए सुर मुनि ताहे। संत महात्मा वॾा वॾा देवता ऐं देवतनि जा बि भगवान श्री नारायण भगवान शिव जी भी उते आया। चओ हर हर महादेव, हरे नारायण। भृग आदिक सब रिख मिल आए, वृषपत मुनि सकल संग ल्याए। ब्रह्म मुहूर्त ब्रह्मा आयो, ब्रह्मार्ख मुनि दीक्षा पायो। हरे राम। संत मुनि महात्मा भृगु ऋषि महाराज महान ऋषि ये भी आया ऐं देवताउनि जा गुरु श्री बृहस्पति महाराज भी आया ऐं ब्रह्म मुहूर्त थियो त ब्रह्मा जी महाराज भी आया ऐं यज्ञ करण जी उन्हनि दीक्षा वरती। संकल्प जेको थींदो आहे अर्चन थींदो आहे कि मां यज्ञ करण जो हाणे मां प्रारंभ थो कयां। चओ हरे राम। देख मुहूर्त शुभ लगन, यज्ञ रचायो ताहे। प्रबल विघ्न तह हो वही, गणपति पूजो नाहे। शुभ मुहूर्त जेको समय हुयो, जेकी घड़ी पल हुया, उनमें यज्ञ त आरंभ करे छॾियऊं, लेकिन गड़बड़ का थी थी, गणपति पूजो नाहे। गणेश भगवान जी पूजा करण विसरी विया। बोलो गजानंद भगवान की। यज्ञ करन का उद्यम किया, निकट होत नहीं विधि की तिरिया। वडी तिरिया ब्रह्मा की जानो, नाम सावित्री प्रगट बखानो। लघु स्त्री गायत्री होई, दोनों स्त्री विधि की सोई। ब्रह्मा जी महाराज जी ब धर्म पत्नियों सावित्री गावित्री जी। सावित्री माता वडी ऐं गायत्री माता नंढी धर्म पत्नी। भृग ब्रह्मा को भाख सुनायो, आवत सुरा बिलम बहुलायो। उत्तम लगन मुहूर्त जावे, पुन हर भृग को भाख सुनावे। रुद्र विष्णु भृग को कहो, लघु तिर ल्यावो जाए। तेरा बिना यज्ञ होवे नहीं, लीनी भृगु बुलाए। हरे कृष्ण। सात संग जी समय थियो, मुहूर्त भरजियो, लेकिन माताऊं ना आयूं। भई ब्रह्मा जी जी धर्म पत्नियूं तरी भगवान भोलेनाथ हरि भगवान चवनि था भाई हिकु कमु कयो, अगरि सावित्री देवी नथी अचनि विलंब तन त नंढीअ खे ई वठी अचो, गायत्री देवी अची वञे। छो जो इहे जेके यज्ञ शुभ कार्य थींदा आहिनि सपत्नीक थींदा आहिनि, धर्म पत्नीअ जो हुजणु ज़रूरी आहे। भगवान रघुनाथ जॾहिं यज्ञ कयो त सीता माता वन में हुई, त भगवान रघुनाथ बि ॿी शादी न कई, ॿी स्त्री न आंदी। छा कयूं, सीता माता जो ई सोन जो सुंदर साज सजाए उनजी मूर्ति बणायूं, उहो विग्रह ठारायूं सीता माता जो, उन खे यज्ञ में विहारे पोइ यज्ञ सफल थियो। हरे कृष्ण। छो जो रघुनाथ भगवान एक पत्नी व्रत वरतो हो। ब्रह्मा जी महाराज खे चयऊं भाई नंढी धर्म पत्नी खे वठी अचो। गायत्री ब्रह्मा के संग कीनी, भृग गांठ जोर के दीनी। गांठ दे के मंत्र उचारा, तिसही काल सुरा पगुधारा। हरे राम। हाणे वो नंढी माता तैयार वेठी, भृगु महाराज चयो काई ॻाल्हि न आहे भाई, हलो नंढीअ खे था विहारियूं, नंढी धर्म पत्नीअ खे विहारियूं, गायत्री देवीअ खे अञा ॻंढ ॿधूं, पलव पली ॿधूं यज्ञ जे लाइ। उन ई समय सावित्री देवी वॾी धर्म पत्नी उहा अची वई। चओ हरे राम। निरख सुरा मुख भाखियो, क्रोध चित उपजाए। जिस रिख बैठाई तिरिया, सो रिख जड़ होए जाए। हरे राम। ईंदे गुस्सो अचियो, कमाला, अरे मां वॾी आहियां आख़िर, हाँ उहा पहुती न आहियां, नंढी सां यज्ञ शुरू। कंहिं विहारियो उन्हनि खे? भृगु ऋषि विहारियो। जंहिं हथियालो ॿधो आहे, जंहिं गंढ ॿधी आहे, उहो जड़ थी वञे। जड़ याने सम्झो था वृक्ष थी वञे। चओ हरे राम।
अवर देव सरता हुए डोले, होवे मूंढ मुखों नहीं बोले। अच्छा है, ॿिया सभु देवता भी वेठा आहिनि, चुप वेठा आहिनि, चई नथा सघनि कुछ। ये भी नदी बणिजी वञनि, सरिता बणिजी वञनि। चओ हरे राम। कयो सुरा गायत्री को जोई, तुम भी सरता का वप होई। सुरा श्राप देवता, चिंता तर मन होए। ज्यों कदली लागत पवन, तैसे डोले सोए। हरे राम। एतिरे ते बि तृप्ति न थी त गायत्री देवीअ खे बि श्राप ॾेई छॾियईं। तूं बि चुपचाप वेठी आहे, कुझु चए कोन थी, तूं बि सरिता वञी ठहो। चओ हरे राम। गायत्री सुनत श्राप क्रोध मन राखियो। रोष वचन पुन सुरा प्रत तब भाखियो। सब दुखी थिया, व्याकुल थिया, ऐं गायत्री देवी भी वीचारी परेशान थी। आखिर उहा भी रही न सघई ऐं उन भी गुस्से में छा चयो? तेरा मेरा भरता ब्रह्मा जानिए। तुंहिंजो मुंहिंजो पति हिकु ब्रह्मा जी महाराज ही आहिनि। तनक भेद कछ नाहि सुप्रगट बखानी। इहा ॻाल्हि प्रकट आहे कि हिन में कोई भेद कोन्हे। बिन विचार तुम झूठो श्राप बताइयो। बिना सोचे विचारे तूं असांजे मथां इहो ग़लति शाप ॾिनो आहे। तुम भी हो वह सरता श्राप सुनाइयो। इन करे मां तोखे बि शाप थी ॾियां, तूं बि सरिता इन नदी बणंदी। दीनो साप गायत्री सब सुर सुन लियो। बहुड़ सुरा प्रत भगवंत तब भाखत भयो। गायत्री जो शाप भी देवताउनि ॿुधो। सकल देव को दुख दियो, ऐसा श्राप बताए। हले हरे राम। भगवान मनमोहन श्याम सुंदर कौतुकी सजी लीला ॾिसी रहे, चुप वेठा आहिनि। सभु ॾिसी रहे आहिनि कि छा छा थी रहियो आहे। हिक ॿिए खे शापनि जो समारोह हलियो आहे। हिते त सभु शाप ॾींदा था वञनि देवता। ख़ुदि खे बि शाप लॻी वियो सावित्री देवीअ खे, त गायत्री देवीअ खे बि। चओ हरे कृष्ण। तुम दुई सरता हो वहो, कैसे जग उपजाए। विध भगवंत शिव सरता जब होए जावहें। अंधकार होए जगत महा दुख पावहें। भगवान चवंता हे देवताओ, हे देवियूं, तव्हांजो शाप ते शाप था ॾींदा वञो। अगरि सभु देवता वृक्ष ऐं नदी बणिजी वञनि त पोइ संसार कीअं हलंदो, टई लोक कीअं हलंदा। तव्हां ई त सभु हलाइण वारा आहियो। तव्हांजे मथां मां कर्तव्य ॾिनो आहे। तव्हांजे मथां सभु सेवाऊं आहिनि ऐं तव्हां ई वृक्ष ऐं नदियूं ठही वेंदव त टई लोक कीअं हलंदा। तव्हांजे धर्म जो जिम्मेदारी जो पालन कीअं थींदो। करिए श्राप निवृत्त कृपा अब कीजिए। सुगम बात अब कछ मुख ते कह दीजिए। हाणे कोई अहिड़ो समाधान कयो, कोई इन जो तोड़ कढो जंहिंसां हे दुख दूर थियनि ऐं सृष्टि क्रम भी हलंदो रहे। सुरा वचन तब ऐसे श्रीपत को कहो। पूजो नाहि गणेश विघ्न ताते भयो। हरे राम। जॾहिं श्री भगवान ये ॻाल्हियूं चयूं तॾहिं माता सावित्रीअ खे स्मरण आयो, याद आई। कहिड़ी याद आई? बोल सतगुरुदेव भगवान। बाबा भगत राम साहिब की जय। माता सावित्रीअ खे याद आई, अरे गणपति पूजन असां भुलिजी विया। भगवान गजानंद जी अॼु पूजा ई न कई आहे, आवाहन ई न कयो आहे, तॾहिं विघ्न हली आया आहिनि। चओ हरे राम। ओम गणपति विघ्न राजो, लंब तुंडो गजानन, द्वेमा तुरश्च हेरंब, एक दंतो गणाधिप, विनायकस चारु कर्ण, पशुपालो भवात्मजः। इहो विशिष्ट पौराणिक मंत्र जंहिंमें गजानंद भगवान जा कुछ नाला मिश्रित आहिनि, जेको हमेशह असां मंगलाचरण में एकादशी में पढ़ंदा आहियूं। साध संगत जी, इहो मंत्र पढ़ण सां ॾाढी कृपा थींदी आहे, तेज वधंदो आहे, विघ्न नाश थींदा आहिनि, सफलता मिलंदी आहे ऐं कृपा थींदी आहे प्रभुअ जी।
भगवान जो पहिरियों ई नालो इन में चए तूं विघ्न राज। विघ्न राज माण्हू खे ख़्यालु ईंदो कि अगरि गणेश भॻवान जी पूॼा न थी त विघ्न अची विया। मतिलबु गणेश भॻवान जानबूझ करे विघ्न था मोकिलिनि कि मुंहिंजी पूॼा न कई त हाणे मज़ो चखियो, तव्हांजा कम कीअं था बिगड़नि। अहिड़ी ॻाल्हि न आहे। देवता असां वांगुरु न थींदा आहिनि। चओ हरे राम। इहा खोटी ॿुधी असां में थींदी आहे कई माण्हुनि में। हक़ीक़त इन जो अर्थ इहो आहे कि भॻवान जो नालो आहे विघ्न राज। जेके बि विघ्न थींदा आहिनि हर व्यवहार में कर्म में उन्हनि जे मथां गणेश भॻवान जो राज आहे। इन करे उन्हनि जो नालो विघ्न राज आहे। त उन्हनि जी पूॼा थींदी आहे त विघ्न ॿधिजी वेंदा आहिनि कि असांजे मालिक जी पूॼा थी आहे, यानी असांखे होॾे न वञिणो आहे जिते असांजा मालिक वञनि था। जय हरे राम। ऐं जिते गणेश भॻवान जी पूॼा न थी, आवाहन स्मरण न थियो त पोइ विघ्ननि खे खुली छूट मिली वेंदी आहे। अरे हुते असांजा मालिक त कोन्हनि, भउ छाजो आहे, हलो भाई काहे पओ, हाणे त असांखे छूट आहे हुते वञण जी। इहो अर्थ आहे विघ्न राज जो। कई माण्हू ईअं सोचींदा आहिनि भई गणेश भॻवान चाहिनि था मुंहिंजी पूॼा थिए, न थिए त पोइ कम उल्टाए था छॾनि। अरे खोटी बुद्धीअ जा माण्हू, तूं त भॻवान खे बि ईअं थो सम्झे। कई माण्हू चवंदा आहिनि भॻवान खे कहिड़ो रस आहे। भॻवान छो था चवनि कि मुंहिंजो नाम जपियो, मुंहिंजो सिमरन कयो। चओ हरे राम। भॻवान खे बि पंहिंजो यश खपे, कीर्ति खपे, भॻवान खे वाहवाही खपे। मुंहिंजी स्तुति कयो, महिमा गायो, मुंहिंजो नाम जपियो, तॾहिं उद्धार कंदा। त इहा असांजी नासमझी आहे। अहिड़ा ग़लति सवाल मन में अचनि, इहे नांग जे समान आहिनि। सर्प संदेह चयो वियो आहे। इहे तुरंत इन्हनि जो समाधान करणु खपे, पुछणु खपे। हाणे ध्यानु ॾियो, भॻवान जो नाम छा आहे? जीअं बर्फ़ आहे उनजो सुभाउ आहे शीतल, जंहिंमें विझो उनखे थधो करे छॾींदे। जंहिंमें विझो, बर्फ़ जे कंहिं कारखाने में हली वञो त शरीर थधो थी वञे, एसीअ में हली वञो शरीर में ठंडक अची वञे, ठीकु आहे। आग में हली वञो त शरीर गरम थी वञे। इहो त उन्हनि जो गुण आहे, प्रकृति आहे। हाणे कोई ईअं चए अच्छा अग्नि देवता बि भेदभाव था कनि, जेको साम्हूं वञे उनखे गर्मी था ॾियनि, असां परे वेठा आहियूं असां कांपियूं था थधि में। हाँ, जल देवता भी ईअं था कनि, बर्फ़ जे साम्हूं त बढ़िया थधो, नाहे त गरम। सूर्य भगवान भी ईअं था कनि, साम्हूं वञो उस में वियो त बढ़िया स्वस्थता, ऐं वेही रहो कमरे जे अंदरि त थधि थी लॻे। त हिन में देवताउनि जी कहिड़ी ग़लती, भगवान जी कहिड़ी ग़लती? हे त उनजो स्वभाव आहे अग्नीअ जो। साम्हूं वेंदव प्रकाश ॾियण ऐं ज्वलनशीलता, इहो उन्हनि जी प्रकृति आहे, स्वभाव। चओ हरे कृष्ण। तहिड़ी तरह सां भगवान जे नाम जो स्वभाव आहे। जेको नाम सिमरन कंदो, जपींदो त भगवान पंहिंजे नाम में समायल आहिनि। जहिड़ी तरह सां बर्फ़ में छा समायल आहे? बर्फ़ में छा आहे? डालडा घी आहे न शुद्ध घी आहे। बर्फ़ में छा आहे भाई? सरसों तेल आहे न। त चओ न पाणी त आहे, ॿियो वरी छा आहे? उन में 100% पाणी आहे न। जहिड़ी तरह सां बर्फ़ में पाणी पाणी भरियल आहे, तीअं भगवान जे नाम में भगवान ई भगवान भरियल आहिनि, पूरा पूरा भगवान भरियल आहिनि। त भगवान खे गर्जन आहे कि असां हुनजो नाम जपियूं त भगवान राजी थी वेंदा। कोई असां वांगुरु चाटुकार कोन्हनि भगवान कि उन्हनि खे इहे ॻाल्हियूं पसंदि अचनि। चओ हरे राम। हे त भगवान जे नाम जी प्रकृति आहे, स्वभाव आहे। जेके नाम धारण कंदा, ओहो हेतिरी चिनगारी लॻंदी आहे त घास जो पहाड़ जली रख थी वेंदो आहे, हेतिरी सी चिनगारीअ में। त भगवान जो नाम जेको अंदरि धारण करे उन जा पाप नाश थी वञनि त कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। संतनि जा सुंदर वचन आहिनि। जब ही नाम हृदय धरियो, चवणो पवंदो आहे न साध संगत जी। थोरो कोरस जो आवाज़ घटायो, मुंहिंजो थोरो सो वधायो। हरे राम हरे कृष्ण। हाँ सब चवायो भाई मिली करे, सभिनि खे चवणो अथव, ठीकु आहे न लेवल? जब ही नाम हृदय धरियो, जब ही
भयो पाप को नाश भयो पाप को नाश ज्यों चिनगारी आग की जो चिनगारी आग की पड़ी पुरानी घास बड़ी पुरानी घास हरि हरि ओ हरि हरि ओ मंगल मंगल नाम हरि हरि ओ पावन पावन नाम हरि हरि ओ हे मंगल मंगल नाम हरि हरि ओ पावन पावन नाम हरि हरि ओ संतों का प्यारा नाम हरि हरि ओ दिलों का दुलारा नाम हरि हरि ओ पावन पावन नाम हरि हरि ओ आनंद आनंद नाम हरि हरि ओ पावन पावन नाम हरि हरि ओ ओ आनंद आनंद नाम हरि हरि ओ हरि ओम 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 मेवाड़ में मीरा बोले हरि हरि ओम पंजाब में नानक आखे हरि हरि ओम मेवाड़ में मीरा बोले हरि हरि ओम पंजाब में नानक आखे हरि हरि ओम बंगाल में गौरंग गाए हरि हरि ओम ओ गुजरात में नरसी बोले हरि हरि ओम चकरभाटा में हम तुम बोले हरि हरि ओम ओ चकरभाटा में हम तुम गाए हरि हरि ओम हरि ओम हरि ओम राम बोल राम श्यामो श्यामो श्याम श्याम मंगल मंगल नाम हरि हरि ओम पावन पावन नाम हरि हरि ओम हे मंगल मंगल नाम हरि हरि ओम मधुर मधुर नाम हरि हरि ओम ओ पावन पावन नाम हरि हरि ओम ओ मधुर मधुर नाम हरि हरि ओम प्रभु का सिमरन सबते ऊंचा भगवान जे नाम जी या महिमा की कोई विधि विधान कोने मंत्रन में विधि विधान है नाम में कोई विधि विधान कोने शुद्ध अशुद्ध अवस्था में हलंदे चलंदे सुमंदे जागंदे कहीं भी समय कोई भी मानू काथे भी प्रभु के पुकारे तो सके 24 घंटा भगवान ऑनलाइन वेठे कदी भी भगवान नो रिप्लाई न दींदा आहिनि कदी भी भगवान केतरा भी भक्त आहिनि पर हमेशा भगवान हर भक्त लाइ फ्री चओ जय श्री कृष्ण मेरा वचन मिटने का नाही जानिए सत्य होएंगे सकल सुनिश्चय मानिए भगवान चयो भाई वचन कोई कढो शाप जो विमोचन थे चओ हरे राम तॾहिं सावित्री माता चवण लॻी हाणे वचन भंग कीअं थींदो जेको मां कढी छॾियो मुख मां उहो त थियणो ई आहे इस विधि श्राप निवृत्त होए
सुनो वचन तुम सोए सलता हो वह अंश तुम देव को नह होए पुन दोनों हम सरता हो वह पश्चिम विखे महादुख खोवे पूरन यज्ञ तब ब्रह्मा की ना विष्णु देवता को गहलीना। हरे राम। हरि कृपा सां भगवत कृपा सां इहो समाधान थियो कि ठीकु आहे शाप त दूर न थींदो, लेकिन असां पंहिंजी शक्तिअ मां अंश मां सर्वांश न अंश रूप सां असां सरिता बणी था सघूं। इन करे सावित्री गायत्री आदि सरिता अंश रूप सां बणिजी वञनि, देवता अंश रूप सां वनस्पति वृक्ष बणिजी वञनि त उहे देवता बि हूंदा ऐं उनजे अंश सां जेको वृक्ष ऐं नदी ठहंदी त शाप बि पूर्ण थींदो ऐं सृष्टि चक्र बि हलंदो। पूरन यज्ञ तब ब्रह्मा की ना विष्णु देवता को कह दीना। इन तरह सां यज्ञ सफल थियो ब्रह्मा जी जो, भगवान नारायण जी कृपा थी। वचन सुरा का या सुन लीजय सरता अंश आपनी की जय। भगवान चयो भाई सावित्री देवीअ जेको चयो आहे हाणे सभु देवता पंहिंजे पंहिंजे अंश खे तव्हां अंशदान कयो, जंहिंसां वृक्ष वनस्पति तैयार थियनि ऐं सरिता तैयार थिए। सुनत देव सब हर खत भये सरता तास अंश होए गए। देवता ॾाढो प्रसन्न थिया, हा न, प्रसन्न इन करे थिया, न त वीचारा पूरा पूरा देवता वञनि पिया वण ठहण जे लाइ। काॾे देवता, हिते मनुष्य बि न, वृक्ष आ वण जी उमिरि घणी हूंदी आहे, कोई 50 साल थोरी हूंदी आहे, सैकड़ों सालनि जा बि वण हूंदा आहिनि। चओ हरे राम। भगवान कृष्ण जेके किराया नल कुबर मणिग्रीव यमलार्जुन जा वृक्ष जेके उहे केॾो पुराणा हुया। चओ हरे राम। युग गुज़री वियो, वीचारा प्रतीक्षा पिया कनि भगवान जी, त नारद जी जो शाप बि वरदान बणिजी वियो, भगवान जे स्पर्श सां उन्हनि खे मुक्ति मिली। त देवता इन करे प्रसन्न थिया कि असां त बची वियासीं, असांजे अंश मां हाणे वृक्ष ठहंदा। जहिड़ी तरह सां असां भाई ब्लड डोनेट कंदा आहियूं त असां स्वस्थ बि रहंदा आहियूं, पूरा पूरा बचंदा बि आहियूं, कंहिंजो कल्याण बि थी वेंदो आहे। हे त ब्लड आहे, लेकिन उन्हनि जो अंश आहे, शक्ति अंश आहे देवताउनि जो। त देवता ॾाढो राज़ी थिया कि असांखे भगवान नारायण बचाए वरितो, न त वरी चवंदा आहिनि यज्ञ करते ओले गिरे। हा न भाई, आयासीं यज्ञ करण, हा शुभ कर्म करण आयासीं, उल्टो असां ई फासी पियासीं। आयासीं पूजा पाठ में त असां ई वण बणिजी वियासीं। चओ जय श्री कृष्ण। सकले देव अंश जड़ होई विष्णु अंश ते जमुना सोई गंगा रुद्र अंश ते भई के कंडा ब्रह्मा ते थई। हरे राम। अच्छा, देवताउनि जे अंश मां त नदियूं बणियूं, लेकिन ब्रह्मा विष्णु महेश मां कहिड़ी कहिड़ी नदियूं बणियूं? ॾाढो प्यारो वर्णन, ध्यान ॾेई ॿुधो। भगवान श्री वासुदेव विष्णु भगवान जे अंश मां यमुना मैया बणी। चओ हरि यमुने। शिव भगवान जे अंश मां गंगा मैया बणी। चओ हर हर गंगे। ऐं ब्रह्मा जी जे अंश मां कैकंडा। चओ जय श्री कृष्ण। हिकिड़ी नदी बणी। अॼुकल्ह कई नदियुनि जा नाला जेके गायब थी विया आहिनि, जानकारी हली वई आहे, युग गुज़री विया आहिनि, माण्हुनि जी जानकारीअ में अभाव अची वियो आहे, कई शहरनि जा नाला बदिलजी विया आहिनि। चओ जय श्री कृष्ण। सब सुर जड़ सरता भये शैल गिरोवर माहे ब्रह्मा विष्णु महेश सुर गए धाम कौताहे। उन शैल पर्वत ते सब देवता भी सुंदर वृक्ष बणिया। इन तरह सां यज्ञ संपन्न थियो। भगवान नारायण पंहिंजे धाम में वापस आया। बोलो लक्ष्मी नारायण। सब सरता ते उत्तम जानो गंगा यमुना प्रगट बखानो। सभिनी नदियुनि में सभिनि खां उत्तम गंगा यमुना मैया चई वई आहे। दुई सरता की उपमा ऐसी
चारों वेद बखाने जैसी। गंगा जी यमुना जी उपमा महिमा वेद वर्णन करे रहा है न। गंगा सूरज सनमुख वह है, अवर नदी दक्षिण कौल है। गंगा मैया पूर्व दिशा जी तरफ वहंदी तव, सूर्य भगवान जी सन्मुख बी नदियूं पश्चिम दिशा जी तरफ। नर्मदा दिसरव दक्षिण को जावे, उत्तर दिशा गंड का पावे। नर्मदा मैया दक्षिण दिशा में, एक गंडकी नदी उत्तर दिशा में। चौ जय श्री कृष्ण। पढ़े सुने इस कथा को, पाप रहे नहीं कोए। जेके ये कथा श्रवण करे रहन पढ़ी रहन उन्हनि जा पाप बाकी न रहंदा। जय हरे राम। लेकिन ध्यान ॾियो, श्रद्धा रखो, विश्वास रखो, भगवान जा वचन आहिनि श्री कृष्ण जा, मिथ्या नथा थी सघनि। त पोइ माण्हू सभु मुक्त छो न थी वेंदा आहिनि तुरंत? छो जो वरी नवां कर्म कंदा आहियूं असां। चवनि था सभु पाप नाश थी विया, मतिलब थी विया। कीअं थी विया? हिनमहिल जेको समय आहे भाई 6:47 मिंट तक जेतिरा पाप थियल आहे सभु नाश। ॿाहिरि निकिरी करे जेके नया पाप कंदासीं उन्हनि जी छूट थोरी न आहे। ॿाहिरि निकिरी करे वरी निंदा ॿुधंदासीं, बुराई कंदासीं, बुराई ॾिसंदासीं, कूड़ ॻाल्हाईंदासीं, कपट कंदासीं, त पोइ त कथा दोषी थी वञे, नाम महाराज दोषी थी वञे। जेके नाम जो सहारो खणी करे अगरि ईअं सोचनि नाम सां पाप नष्ट थींदा आहिनि, हा 100% थींदा आहिनि, त पोइ ठीकु आहे, असां नाम जपियूं, असांजा पाप नाश थी वेंदा। सच में नाश थी वेंदा, बिल्कुलु सही आहे, नाश थी विया। लेकिन अगरि कोई ईअं सोचे कि असां नया पाप बि करे था वठूं, वरी नाम जपींदासीं, वरी पाप नाश थींदा, त पाप नाश न थींदा, उल्टो नाम महाराज जे अपराध जो दोष लॻंदो। 10 अपराध थींदा आहिनि नाम महाराज जा। चओ हरे राम। नाम जे नाले ते ढोंग करणु, पाखंड करणु, नाम जे नाले ते पाप करणु, इन तरह सां 10 थींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। कई हूंदा आहिनि न माण्हू ढोंग ॾेखारण जे लाइ, कोई न आहे त बढ़िया वेही करे असां मोबाइल हलाईंदासीं, ऐं कोई माण्हू अचो त माला खणी हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण, हे हरि हे हरि हे हरि, वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु। इहे सभु छा आहे? नाम जो सहारो खणी करे धोखो थो ॾे माण्हुनि खे थो ॾेखारे त मां संत महात्मा आहियां, नाम थो जपियां। इहो बि पाप आहे। चओ हरे राम। हे त नाम जी गरिमा आहे कि नाम जी नकल करण वारा बि हिते पूजा वेंदा आहिनि। हे त भक्ति जी महिमा आहे कि गेरुओ कपिड़ो कोई पाए छॾे त राजा बि उनखे हथ जोड़ींदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। भक्तमाल में कथा ईंदी आहे, उन्हनि जे गुरुअ चयो सभिनि में प्रभुअ खे निहार, जाते बि संत भेष नज़र अची दंडवत प्रणाम कर। जी बाबा वचन पालन कंदो। कई उन खां जेके मनमुख माण्हू जलण लॻा, चई अॼु हिन जी परीक्षा थींदी। कहिड़ी परीक्षा? चई भिखारी बि अची वञे गेरुओ कपिड़ो पाए त उनखे बि दंडवत थो करे। मुंहिंजे गुरु जी आज्ञा आहे, साधुत्व जो मान करणो आहे, संतत्व जो। हुननि अहिड़ी चालाकी कई, हिकिड़े गधे खे तुलसीअ जी कंठी माला पातऊं, गधे खे, ऐं गेरुए रंग सां उनखे बढ़िया कपिड़नि सां ढके छॾियो, ऐं साओ करे उन गधे खे ओॾे वठी आया। भीड़ भाड़ में ॾाढी, जाते उहो महात्मा वीचारो नाम जपी रहियो, घुमी रहियो, अचानक उनजी नज़र पई, अरे हीअ त तुलसी कंठी, गेरुआ वस्त्र, पर पातल कंहिंखे न, गधे खे। महात्मा कुझु वीचार न कयो, गुरुनि जो वचन यादि कई, उहो गधे जे साम्हूं किरी पियो, दंडवत प्रणाम कयो। चओ हरे राम। गुरु जी उन ते राजी थिया। ठीकु आहे, खिलण वारा मूर्ख माण्हू जेके नास्तिक आहिनि उहे छा ॼाणनि? ही त श्रद्धा आहे। तूं गधे खे प्रणाम न कयो आहे, तूं उन भेष खे प्रणाम कयो आहे, तूं तुलसी माला खे प्रणाम कयो आहे, तूं उन्हनि वस्त्रनि खे प्रणाम कयो आहे जेके संत महात्मा ऋषि मुनि योगी धारण कंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। तूं पागल न आहे, तोखे पतो आहे गधो आहे, लेकिन तूं मुंहिंजे वचन जो पालन कयो आहे, तुंहिंजो उद्धार थींदो। हरे कृष्ण। इहा श्रद्धा थींदी आहे साध संगत जी। सुने पढ़े सुने इस कथा को, पाप रहे नहीं कोए। निश्चय आत्म राम जी, गंगा सम फल होए। हरे राम।
हाणे सतगुरु चई रहिया आहिनि जेके कथा श्रवण करे रहिया आहिनि, कथा जो अमृत पी रहिया आहिनि, निश्चय ॼाणो उन्हनि खे ते वेठे वेठे चकरभाटा में गंगा जी जे स्नान जो लाभ मिलंदो। हर हर गंगे। छो न मिलंदो भाई, जरूर मिलंदो। विश्वास रखो, श्रद्धा रखो। सतगुरनि जा वचन आहिनि, यही त लाभ आहिनि कथा में। कथा ॿुधण सां छा थींदो आहे? काॾे वयव कोन, अरे खूह जो पाणी भरण जे लाइ बि पंधु करिणो पवंदो, बाल्टी खणणी पवंदी। हरिद्वार जो स्नान हिते वेठे वेठे थी वियो, थधि बि न लॻी, हाँ कपिड़ा बि बदिलणा न पिया, ईअं वेठे वेठे कृपा थी वई। सची ॻाल्हि आहे। कथाऊं त ॿुधी रहिया आहियो तव्हां, प्रमाण ॿुधी रहिया। चओ हरे कृष्ण। सतगुरु नानक देव महाराज जन सचे पातशाह खे बाले मर्दाने चयो कि गुरु जी तव्हांजो असांखे एॾी कथाऊं था ॿुधायो, भक्त प्रहलाद जी, ध्रुव महाराज जी, श्री हनुमान महाराज जी, असांजे अंदर में बिल्कुलु आनंद थो अचे, हृदय पुलकित थो थी वञे। ऐं तव्हां ईअं बि था चओ त इहे संत अजर अमर अविनाशी। सतगुरुनि चयो हा बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। त गुरु जी असांखे दर्शन करायो। सतगुरनि मुस्कुराए करे भाई बाले भाई मर्दाने खे प्रहलाद महाराज जो दर्शन करायो, ध्रुव महाराज जो दर्शन करायो, श्री हनुमान महाराज जो ऐं ॿियो कई संत महात्माउनि जो दर्शन करायो। चओ हरे राम। छो जो उहे कामिल हा। गुरु नानक सतगुरु नानक प्रगटिया मिटी धुंध जग चानण हुआ। कहिड़ी धुंध मिटी? छा कोहरो छायल हो? धुंध यानी जेकी नास्तिकता जी, अज्ञान जी, मूर्खता जी जेकी धुंध हुई उहा मिटजी वई। जेके भी आस पास आया उहे तरिया। गुरु नानक जिन सुनिया पेखिया से फिर गर्भास न परियारे। जिन उन्हनि जो दर्शन कयो, जिन उन्हनि जे वचननि खे श्रद्धा सां सुनिया, ॿुधो, श्रद्धा रखी गुरु नानक देव महाराजन जी लीलाऊं ॿुधियूं, उन्हनि जी कथाऊं ॿुधियूं, से फिर गर्भास न परियारे, उन्हनि खे मुक्ति मिली वई। चओ हरे राम हरे कृष्ण। केॾी न अद्भुत उन्हनि जी लीलाऊं तव्हां पढ़ी ॾिसो। कई भाङनि में अकेले श्री गुरु नानक देव महाराजन जी कथा ईंदी आहे, अकेले सतगुरनि जी। 10 पातशाहनि जी 40 भाङनि में कथाऊं। गुरु नानक देव महाराज जी अद्भुत। और कॾहिं उन्हनि शस्त्र न खयूं,